हिकिड़ो पॉलिसियुनि जो अहिड़ो ॾियार विछायो अहिड़ो जेको जंहिंसां पंहिंजा नवाज़ी कई वञे ऐं ॿिटी पॉलिसी कई वञे ऐं पंहिंजनि खे खयो वञे ऐं उन्हनि प्लान खे कामयाबी ॾियण लाइ उन्हनि जेको सो ड्रामो मुतारिफ़ करायो हार्ड एरिया जे नाले सां जंहिंखे 33+39 वारा जेके हार्ड एरिया जो नालो ॼाणाए उन्हनि खे पास करे छॾिया छो जो उहो मुराद अली शाह जा इलाइक़ा हुआ छो जो उहे सरदार अली शाह जा इलाइक़ा हुआ छो जो उहे उन्हनि जे अज़ीज़नि जा इलाइक़ा हुआ छो जो उहे उन्हनि जे मिटनि माइटनि जा इलाइक़ा हुआ उन्हनि खे अज़ीज़ हुआ तंहिं लाइ उन्हनि 20,000 जेके सो उमेदवार पास करे छॾिया बाक़ी जेको सो बक़ाया सिंध खे उन्हनि यतीम लावारस सम्झी छॾे ॾिनो। हाणे असां 2.5 सालनि खां इहो ई एतिजाज करे इहो ई गवर्नमेंट खे बावर पे करायो त बाबा सिंध हिकु आहे त पॉलिसी बि हिकु हुजणु खपे ऐं जेको साईं सरदार अली शाह मुराद अली शाह ऐं अकबर लिगारी जी ॿिटी पॉलिसी खे ही सिंध जो शौर रिजेक्ट करे चुको आहे मुस्तरद करे चुको आहे ऐं अॼु बि असां उनखे रिजेक्ट कयूं था ऐं इहा ई सॼी सिंध इहो ई डिमांड करे थी इहा ई उन्हनि खां इल्तिजा करे थी त बाबा सिंध हिकु आहे त पॉलिसी बि हिकु हुजणु खपे। हिननि एतिरियूं पॉलिसियूं ठाहियूं जो हाणे पॉलिसियूं ठाहिण वारा पाण मुझी पिया आहिनि त छा करणु खपे उन जो इहो सबूत आहे त ऑनरेबल हाई कोर्ट में 11 सीटूं दाख़िल आहिनि 11 वकील आहिनि ऐं ऑनरेबल चीफ जस्टिस अकील अब्बासी साहब जेको सो उन्हनि केसनि जी पैरवी उन्हनि ॿुधे पियो ऐं असांजी जेको सो हिननि नौजवाननि जी पैरवी सजा चांडियो ऐं ॿिया जेके वकिला साहिबान करे रहिया आहिनि त बाबा उहो कोर्ट सगोरी खे इहे ई सम्झाए रहिया आहिनि त हुननि पंहिंजा इलाइक़ा पंहिंजा नवाज़ी तहत पास करे छॾिया पर हाणे मसइलो इहो आहे त हीअ जेका निगरान गवर्नमेंट आहे उनखे बि असीं को सही कोन था सम्झूं असां हुननि मां बि उमेद नथा रखूं छो जो हू उहे ई पॉलिसियूं आणनि पिया जेके पोइ 15 साल गवर्नमेंट हुई न उन्हनि जो जेको सो तसलसल आहे जेको बरक़रार रखंदी अचे हिनखे असीं निगरान नथा मञूं असां जो हिननि खां को बि मुतालबो कोन्हे असांजो मुतालबो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ऑनरेबल चीफ जस्टिस अकील अब्बासी साहिब खां आहे त साईं सिंध जो शौर अवां जी तस्वीरूं खणी अवां जा फ्लैक्स खणी इहे ई पंहिंजे पाण खे शो थी करे त असांजा ज़ुल्म